to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ ज़मानत न थियण जोगा वारंट गिरफ़्तारी जारी करे छॾिया। नवाज़ शरीफ़ खे 22 सेप्टेम्बर ताईं गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। अदालत अल अज़ीज़िया, स्टील मिल्स रेफरेंस ऐं एवनफील्ड रेफरेंस में नवाज़ शरीफ़ जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ बाद मुख़्तसर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जूं हाज़िरी खां छूट लाइ दाख़िल दरख़्वास्तूं रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट में नवाज़ शरीफ़ खे इश्तिहारी ॾोहारी करार ॾियण लाइ कार्रवाई जारी। नैब न्याज़ी गठजोड़ हिकु मफ़रूज़ो आहे। हिकु सियासतदान मुनाज़रे जो चैलेंज कंदे चयो हो त नैब पंहिंजे नक तां मख बि नथो उॾाए सघे। असां चऊं था त नैब पंहिंजे नक ते मख वेहण जी बि इजाज़त नाहे ॾींदो। नैब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल जो चवणु आहे त नैब खे कंहिं बि क़िस्म जी छूट हासिल नाहे। सभिनी जी इज़्ज़त नफ़्स जो ख़्यालु रखिणो पवे थो। ईअं नाहे त को बेगुनाह हुजे ऐं संदसि ख़िलाफ़ केस या रेफरेंस ठाहियो वञे। एहतसाब जो हिकु तरफ़ो निज़ाम उन्हनि खे नज़र ईंदो आहे जिन खे अखियुनि ते पटियूं ॿधल हुजनि। हर केस ते समूरनि रुख़नि जो जाइज़ो वठण बाद मेरिट जी बुनियाद ते फ़ैसिलो कयो वेंदो आहे। अफ़सोस आहे जो जिन माण्हुनि नैब जो कानून नाहे पढ़ियो उहे बि तनक़ीद कनि था। नैब फेस न केस ॾिसंदो आहे। मजमूई तौरु 12 अरब रुपयनि जा रेफरेंस अदालतुनि में इल्तवा हेठि आहिनि। लाहौर भरसा मोटरवे ते 12 आॾो औरत सां लॾा लुट वारे केस में गिरफ़्तार जवाबदार शफ़क़त सेशन कोर्ट मां रिमांड मिलण बाद दहशतगर्दी तोड़ अदालत में बि पेश। पुलिस इंतिहाई सख़्त सिक्योरिटी जे पहिरे में जवाबदार खे ATC कोर्ट में पेश कयो। पुलिस जो चवणु आहे त गुजरपुरा थाणे ते दाख़िल केस में दहशतगर्दी जा कलम बि शामिल कया विया आहिनि। जवाबदार शफ़क़त जा मुतासिर औरत सां DNA मैच थी वियो हो ऐं शफ़क़त ॾोह जो एतराफ़ बि कयो। लाहौर जी सेशन कोर्ट जवाबदार शफ़क़त खे 6 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो। पुलिस जवाबदार आबिद ऐं शफ़क़त जे साथी बाला मिस्त्री खे बि चीचा वतनी मां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि बाला मिस्त्री जांच दौरान इंकशाफ़ कयो त औरत सां लॼा लुट वारी राति हू बि आबिद ऐं शफ़क़त सां गॾु फुरिजी नियत सां निकितो हो, पर अध रस्ते तां ई वापसि हलियो वियो। जवाबदार आबिद अली सां गॾु हू मुख़्तलिफ़ ॾोही वारदातुनि में साथी रहियो आहे। जुमे के दिन हमारे बेटी के साथ जो है ना सुबह को ये वाक़या हुआ है। बस हम ये हुकूमत से अपील करते हैं, वज़ीर आला से भी अपील करते हैं कि हमको इंसाफ दिलाया जाए और जो है ना और बच्चियों के जान महफूज रह जाए। नहीं, पुलिस कार्रवाई से हम मुतमईन नहीं है। कराची जे ईसा नगरी वारे इलाइक़े में मासूम ॿारड़ी मरवा खे ज़्यादती ऐं बेदर्दी सां क़त्ल करण वारे केस में पुलिस जी गैर संजीदगी। केस चालान थियण खां अॻु ई गिरफ़्तार जवाबदार नवाज़ खे बेगुनाह करार ॾेई छॾियो। कराची जी दहशतगर्दी तोड़ अदालत में प्रोसिक्यूटर जवाबदार नवाज़ खे आज़ादु करण वारी पुलिस जी इस्तदा ते एतराज़ वारे छॾिया। सरकारी वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त केस जो चालान पेश थियण ताईं कंहिं बि जवाबदार खे बेगुनाह करार नथो ॾेई सघिजे। पुलिस जवाबदार अब्दुल्ला ऐं फैज़ू खे बि ATC आॾो पेश कयो। मरवा केस जी जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾींदे चयो त जवाबदार अब्दुल्ला ॿारड़ी मरवा जो लाश कचिरे जे ढेर ते उछलायो। अब्दुल्ला ही वाक़े वारे हंध जी निशानदेही कई हुई। ॿिन्ही जवाबदारनि जो DNA कराइणो आहे। अदालत टिनी जवाबदारनि खे जिस्मानी रिमांड ते 26 सेप्टेम्बर ताईं पुलिस हवाले करे छॾियो।
PTI हुकूमत तरफ़ां कालाबाग डैम जे मुअल घोड़े खे जीआरण जी कोशिश। पाणी ऐं बिजली वज़ारत डैम जे अॾावती मनसूबनि ते अमल दरामद लाइ सेनेट में जमा करायल जवाब में कालाबाग डैम ऐं अखोड़ी डैम जा नाला बि शामिल कया। पाणी ऐं बिजली वज़ारत पंहिंजे जवाब में चयो आहे त जिन 11 डैम्स जा मनसूबा अमल दरामद लाइ तयार आहिनि उन्हनि में सिंधु दरिया ते कालाबाग डैम जी अॾावत बि शामिल आहे। तकरारी कालाबाग ऐं अखोड़ी डैम खे अॾावती मनसूबनि में शामिल करण ते सिंध बलोचिस्तान ऐं KPK जे सेनेटर्स तरफ़ां एहतजाज। ऐवान में गोड़ दौरान हुकूमत ऐं ऑपोज़िशन मेंबर्स हिक ॿिए सां तेज़ थी विया। ऑपोज़िशन मेंबर्स तरफ़ां चेयरमैन जी डाइस जो घेराव, कालाबाग ऐं अखोड़ी डैम नामंज़ूर जा नारा। यज़ीदियत जो नालो आमरियत आहे। मुल्की सलामती लाइ जमहूरियत लाज़मी आहे ऐं जमहूरियत लाइ कंहिं बि क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण खां न कीबायो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी यौम जमहूरियत जे मौक़े ते पैगाम जारी कंदे चयो आहे त रियासती मामरनि में अवाम जी भरपूर शिरकत खे ई जमहूरियत सॾियो वेंदो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो शहीद जमहूरियत लाइ पंहिंजी जान क़ुर्बान कई। मुल्क में जमहूरियत जो सिज गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो जे शहीदनि जे रत सां उभरंदो आहे। अरिड़हीं आइनी तरमीम मुल्क में जमहूरियत जे तहफ़्फ़ुज़ जो नालो आहे। सैनिटाइज़र, फेस मास्क, ॿारनि जो डिस्टेंस वग़ैरह ख़ुदि मॉनिटर कयो आहे त हिते सुठा इंतज़ाम आहिनि, तसली बख्श आहिनि। जिस दिन से हमें SOP रिसीव हुई थी उस दिन से तैयारी शुरू हो गई थी। पेरेंट्स की बहुत कोऑपरेशन है, बच्चों को पहले से पता था तो सब लोगों ने हमारे साथ बहुत ताउन किया। हमारे बच्चे भी प्रिपेयर हैं और इस सिचुएशन को फेस करने के लिए तैयार हैं कि किस तरह से SOPs को फॉलो किया जाए। 6 महीननि खां बाद स्कूल आया आहियूं। असां सिंध गवर्नमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजी तालीम खोली। ॾाढी ख़ुशी थिए थी ऐं असीं जेको आहे कोशिशि कंदासीं त असीं SOP ते फुल तरीक़े सां अमल करूं ऐं जेका पंहिंजे प्यारनि जी हिफ़ाज़त कयूं। सिंध सूदो समूरे मुल्क में कोरोना वायरस ऐं लॉकडाउन सबब बंद पियल तालीमी इदारा 6.5 महीननि खां पोइ मरहलेवार खुलण शुरू। मैट्रिक जे क्लासिस सूदो कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ खे अॼु खां खोलियो वियो। सरकारी तोड़े निजी स्कूल्स में उस्तादनि ऐं शागिर्दनि लाइ तय थियल SOPs ते अमल जी निगरानी कई पई वञे। डिघे अरसे खां पोइ तालीमी सरगर्मियूं बहाल थियण ते शागिर्दनि ऐं उस्तादनि में सराही। 23 सेप्टेम्बर ते 6हीं, 7हीं ऐं 8हीं क्लास जा क्लासिस बि खोलिया वेंदा। 3 सेप्टेम्बर खां प्राइमरी स्कूल्स खोलण जो ऐलान। तालीमी इदारा खुलण जे पहिरें ॾींहुं स्कूल्स में शागिर्दाणीअ जे फौत थियण जो अफ़सोसनाक वाक़ियो। कराची जे इलाइक़े फेडरल बी एरिया में आयशा मंज़िल भरिसां निजी स्कूल में ॾाकड़ियुनि तां किरी 9 दर्जे जी शागिर्दाणी अरीबा आसिफ फौत। पुलिस जो चवणु आहे त शागिर्दाणी वाक़िए दौरान मौक़े ते ई फौत थी वई। मामले जी वधीक जांच बि कई पई वञे। सूबाई वज़ीर सईद गनी वाक़िए जो नोटिस वठंदे डायरेक्टर प्राइवेट स्कूल्स खां रिपोर्ट तलब करे वरिती। हैदराबाद में गवर्नमेंट IH ज़ुबैरी गर्ल्स डिग्री कॉलेज में पहिरें ॾींहुं हिक बि शागिर्दाणी कॉलेज न आई। प्रिंसिपल जो चवणु आहे त कॉलेज में 3000 जे लॻभॻि शागिर्दाणियूं पढ़ंदियूं आहिनि। वालदैन तरफ़ां मोट न मिलण सबबि का बि शागिर्दाणी पढ़ाई लाइ न अची सघी आहे। जाती में बरसाती पाणी निकाल न थियण सबबि पहिरें ॾींहुं शागिर्दनि खे तकलीफ़ूं। हायर सेकेंडरी स्कूल जे मुख्य गेट ऐं ग्राउंड सूदो चौधारी बरसाती पाणी बीठल हुजण सबबि शागिर्दनि खे स्कूल वञण में परेशानी। बरसाती पाणी निकाल न थियण जे नतीजे में स्कूल अंदरि पहिरें ॾींहुं हाज़िरी रुगो 10% ई रही। सिंध में 35,91,000 माण्हू हेपेटाइटिस B ऐं C में मुब्तला। खैरपुर, घोटकी, दादू ऐं सांघर ज़िला सभ खां वधीक मुतासिर हुअण जो इंकशाफ। क़ौमी असेंबली में सिहत खाते तरफ़ां सिंध सूदो समूरे मुल्क में हेपेटाइटिस B ऐं C पखड़ण जा तफ़सील पेश। सिंध जे 2.5% आबादी मूज़ी मर्ज़ में मुब्तला थियण जी तस्दीक़। खैरपुर ज़िले में 1,51,473 माण्हू हेपेटाइटिस जो शिकार। सांघड़ में 1,60,450 ऐं दादू में
1,11,616 माण्हू हेपेटाइटिस बी ऐं सी में मुब्तला। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ताज़नि बरसातुनि खां पोइ गैस्ट्रो वबा वधण लॻी। खूरवा भरिसां ॻोठ क़ाइम रिंद में 1.5 साल जो नींगर वाजिद रिंद फौत। टंडोबागो में 5 ॿारनि सूदो 14 ॼणा गैस्ट्रो विघे इस्पताल भीड़ा। जाती में गैस्ट्रो तेज़ीअ सां पखिड़जण लॻो। औरतुनि ऐं ॿारनि सूदो 39 मरीज़ इस्पताल मुंतक़िल। गंबट ऐं भरपासे में 20 ॼणा गैस्ट्रो में मुब्तला। मरीज़नि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। सोबिया काज़ी हिकिड़ी हैदराबाद बार जी यंग टैलेंटेड छोकिरी हुई जंहिं सिविल जज जी तैयारी पे कई। शादी हिकिड़े अहिड़े माण्हू सां थियल हुई जेको पढ़ियल लिखियल न हुयो। पोइ मसाइल बि हूंदा हुआ, वीचारी के डिस्कशन कंदी हुई त भई मूंसां को प्रॉब्लम मूंसां आहे। पर मां चवंदो बाबा हाणे ज़िंदगी गुज़ारियो, 2 नंढड़ा ॿार हुआ, हुनखे हिकिड़ी नंढड़ी 2 पुटड़ा हुआ। असांजे वकील साहिबा खे राति हुनजे मुड़ुसु मथां वेही हुन गलो दॿायो। हुनजी भेण का घर में मौजूदु हुई जंहिं सॼो वाक़ियो ॾिठो आहे। हुन रड़ियूं कयूं आहिनि। हुन रड़ियुनि ते पाड़े जा माण्हू बि आया आहिनि जिन हुनखे पकड़ियो आहे या गिरफ़्तार कयो आहे। हैदराबाद में वकील सोबिया के कत्ल केस में गिरफ्तार मुड़स आमिर मारवाड़ी अदालती रिमांड ते जेल हवाले। पिनियारी थाणे की पुलिस जवाबदार आमिर मारवाड़ी ऐं संदसि एतराफ़ी बयान जुडिशल मैजिस्ट्रेट आॾो पेश कयो। ज़रियनि मूजिब जवाबदार आमिर मारवाड़ी जांच दौरान पुलिस आॾो ज़ाल सोबिया के कत्ल करण जो एतराफ़ करे वरितो। ॿुधणीअ जे मौक़े ते वॾे तादाद में वकील अदालती अहाते में गॾु थी विया। पिनियारी थाणे ते मक़तूल वकील सोबिया जी भेण एडवोकेट सुमैरा जवाबदार आमिर मारवाड़ी ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो। केस में फरियादी सुमैरा मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त सोबिया घर पंहिंजे नाले कराइण पए चाहियो त मुड़ुस आमिर खेसि तशद्दुद जो निशानो बणायो। सोबिया जे लीगल नोटिस मोकिलण ते आमिर कावड़ में अची खेसि क़त्ल कयो। मक़तूलनि जी भेण सुमैरा जो चवणु आहे त सोबिया जे क़त्ल वारी राति हूअ बि भेण जे घर में मौजूदु हुई। राति जो 1 वॻे खां पोइ कमरे मां सोबिया जे रड़ियुनि जा आवाज़ ॿुधण में आया त हू अंदरि वई, जिते ॾिठो त आमिर मारवाड़ी भेण खे घोटा ॾेई वेठो हो। संदसि रड़ियुनि ते पाड़ी वारा पहुची विया ऐं जवाबदार आमिर फ़रार थी वियो। डॉक्टर माहा शाह के केस में नामज़द जवाबदार जुनेद ऐं वकास की ज़मानत में 19 सेप्टेम्बर ताईं बाद। कराची की मकामी अदालत तरफ़ां ॿुधणीअ दौरान फरियादी जो वकील पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। अदालत जवाबदारनि ऐं फरियादी सूदो समूरिन धुरनि खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। माहा शाह केस ते ॿुधणीअ दौरान रुगो जवाबदार ऐं जांच ऑफिसर पेश थिया। कंडियारो भरिसां भागो देरो थाणे की हद में संगामती तकरार ता नारी सरेआम क़त्ल। अणियातल हथियारबंद नारी अम्बरीना कोल्होड़ो के गोलियुनि जो खाज बणाए फरार। मक़तूलनि जो लाश केतिरी ही देर ताईं वाक़े वारे हंध पयल रहियो। इतला ते पुलिस पहुती ऐं लाश इस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिब नारी के संगामती तकरार ता क़त्ल कयो वियो आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं मुतासिर धुर जे राब्ते बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। लाड़काणू जी चाणका अस्पताल में पैरामेडिकल स्टाफ तरफा ओपीडी के बाइकॉट दौरान औरत से मुबैना छेड़छाड़ जो वाक़ियो। ओपीडी ॿाहिरां बीठल औरत से छेड़छाड़ हमरा के गिची में पइजी वई। पीरसन औरत की रड़ियुनि ते हमरा खिसकी वियो। पुलिस ऐं अस्पताल अमले जवाबदार के पकड़ में का भी मदद न कई। पीरसन औरत जो चवणु आहे त ओपीडीज़ बंद आहिनि। केतिराई मरीज़ ऐं संदन वारिस इलाज लाइ हिते पहुतल आहिनि। इन दौरान एक जवाबदार औरत से छेड़छाड़ कई। रड़ियूं करण ते उते मौजूद अमले ऐं पुलिस अहलकारनि ख़ामोश तमाशाई बणिजी इहो तमाशो ॾिठो। असांजी भेण सां झेड़ो छो कई। उबावड़ो में नौजवान ते सालन जो मुबैना तशद्दुद। ज़ख़्मी नवाब अली सूमरो पनाह लाइ थाणे ते पहुची वियो। नौजवान दाहियो आहे त घरेलू ॻाल्हि तां झेड़ो थियो। ज़ाल पंहिंजे भाइरनि खे घुरायो, जंहिं बाद सालन लोही तारुनि सां खेसि तशद्दुद जो निशानो बणायो। सालन ज़बरदस्ती ज़ाल खे तलाक ॾियण वारनि काग़ज़नि ते सही बि कराई। पुलिस खे तहफ़्फ़ुज़ जी अपील कई पर संदसि हिक बि न ॿुधी वई।
अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ स्वागत माहिया हमीर शेख हेडलाइंस हमारे क्यों तफसीली खबरों न ब्रेक हम